अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आऊं आहियां कमांडो कंवर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो पंहिंजो पसंदीदा न्यूज़ चैनल सचाई न्यूज़। जीअं त मुंहिंजो नालो शौकत अली आहे ऐं सर्टस सीड एवियल ग्रुप में बिज़नेस डेवलपमेंट मैनेजर आहियां सिंध बलूचिस्तान में। सो असां ही जेको मदेजी में हिते पंहिंजो कंपनी जो सर्टस सीड जो ट्रायल लॻायोसीं ऐं उन जे बारे में हीअ असांजा हाइब्रिड आहिनि उहे ॾिसणु आयासीं। हीअ असांजी राइस क्रॉप आहे जेको हिते मदेजी में लॻियल आहे, उन जे बारे में ही तमामु ज़बरदस्त क्रॉप बीठो आहे, बहितरीनु आहे। सो उन जे बारे में इंफॉर्मेशन ही क्रॉप तव्हांजे साम्हूं आहे, ॾाढो सुठो हिन जी परफॉर्मेंस आई आहे। ऐं अच्छा, ही कहिड़ो माना ॿिज आहे? ही जेको आहे न असांजो ॿिज आहे, हिन में आहे इनोवा, विनर, ये एवियल, हाँ ब्रांड असांजा एवियल ग्रुप जा आहिनि। इनोवा, विनर, मुख़्तलिफ़ ब्रांड आहिनि। ब्रांड आहे हिन वक़्तु हिते पोखियल उहो कहिड़ो आहे? ही असांजो केंज़ो एजी जो विनर आहे। अच्छा, त असांजो डीलर आहे रज़ामंद ब्रोई। हाँ, अच्छा, हिन वक़्तु तव्हां जेको कंपनी खां जे तरफ़ां आयल छा चेक करणु आया आहियो? असां हिन जी परफॉर्मेंस ॾिसणु आयासीं त हीअ जेको असां लॻायो आहे त कीअं बहितरु आहे, सुठो आहे, कीअं आहे, पोइ हुनजे करे ॾाढो सुठो हिन रिज़ल्ट ॾिनो आहे। ऐं हिन जो को बि लॉजिंग न आहे, किरियो बि न आहे, बीमारियुनि खां पाक आहे, सुठो आहे। ऐं हीअ हालांकि फसल ॿुॾी वियो बरसाति जे पाणी जे करे, पर पोइ बि हिन में एतिरी सलाहियत हुई जो तमामु सुठो परफॉर्म कंदे ॿियनि ॿिजनि खां। जी जी जी, चाइना ॿिज। अच्छा, हिन वक़्तु तव्हां हिनखे कीअं चेक कंदव, मतिलबु छा चेक? असां हुनजो हीअ जेको आहे न अन्न जी ॾिसूं था त अन्न में उनजो कीअं आहे, दाणो कीअं अथसि, ऐं उन्हनि जी भराई कीअं आहे, उनजो कदु कीअं आहे, उहो किरियो न आहे, इहे शयूं असां ॾिसूं था। उनखां अलावा हीअ जेके मुठियूं तव्हां इहे लुणायूं आहिनि, हा, छा तव्हां इहो असां हिन जी पैदावार ॾिसूं था न त कीअं केतिरी अचे थी। कीअं काथो लॻाईंदा अंदाज़नि? मतिलबु उहो त हिकिड़ो ॾिसो फार्मूलो आहे, असां उहो तव्हांखे कीअं शेयर कंदासीं। त उहो हिकु फार्मूलो हूंदो आहे, आम हारी बि ॾिसे थो त बाबा हिन में हिकु संग में दाणा घणा, ठीकु आहे, उन दाणनि जो वज़न केतिरो, सेम इहो तरीक़ोकार आहे। हर को पंहिंजा दाणा ॻणंदो आहे, वरी उनखां पोइ ॻणंदो पंहिंजा हिन में टिलर घणा, ठीकु आहे, टिलर हूंदा। हिकु एकड़ में 80,000 पौधो हूंदो आहे, उनजे लाइ पैदावारी वधीक वठण जे लाइ एकड़ में 80,000 पौधो हुजे, पोइ उनजे हिसाब सां 100, 20, 100, 10 मण, 100 मण पैदावार ईंदी आहे। जेकॾहिं आबादगार असांजा बहितर ऐं सही पौधा रखंदा त पोइ पैदावार सुठी ईंदी। ठीकु आहे, महिरबानी करे ॿुधायो त फी एकड़ छा तरीक़ेकार आहे? फी एकड़ 80,000 पौधा ॿुधाया, हिकु एकड़ में 80,000 पौधा हुजणु घुरिजनि। ॿिज केतिरो लॻाइणो? ॿिज हिन जो 5 खां 6 किलो हुजणु घुरिजे। ठीकु आहे, त हीअ जेको आहे फस्ट टाइम माना हिन वक़्तु हिते तव्हां? न, असां हर साल पोखींदा आहियूं जी, हर साल पोखींदा आहियूं सारे सीज़न। ठीक है, मेहरबानी। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हिन वक़्तु मदई या आस पास चऊं या सिंध जे अक्सर इलाइक़नि में सारियुनि जो फसल तयारु आहे ऐं हिन वक़्तु लाभ हले थो। ऐं लाभ हलण खां पोइ कई फसल जेको आहे उहो थ्रेशर लॻाइण खां पोइ मार्केट में बि सारियूं पहुची चुकियूं आहिनि। उनजो अघु रेट छा आहे, उन खां हटी करे असां अॼु ॿी ॻाल्हि ते ॻाल्हायूं था पिया त जेके अॻ में हूंदो हुयो त ॿिज जेके आहिनि उहे हारी नारी या ज़मींदार पाण जमा कंदा हुया, रखी छॾींदा हुया चूंडे करे साफ़ु सुथिरो आईंदा साल जे लाइ। पर अॼुकल्ह जेको आहे उहो हर जेको ॿिज आहे उहो ॿाहिरनि मुल्कनि मां अचे थो ऐं ख़ासि करे हिते असां वटि चाइना जो ॿिज जेको आहे उहो पोखियो वञे थो। जॾहिं शुरूअ में इहे ॿाहिरां ॿिज आया हुया त घणे तने जेके आबादगार हुया उनखे नापसंदि कंदा हुया ऐं कई सालनि ताईं उहो ॿिज न पोखींदा हुया ऐं चवंदा हुया त इहा हिकिड़े क़िस्म जी ग़लति रिवायत आहे ऐं हीअ जेके आहिनि माण्हू असां खां अन्न अनाज बि अॻिते हली करे खसींदा, माना असां रिमोट कंट्रोल में अची वेंदासीं। जहिड़े क़िस्म जो ॿिज ॾींदा ऐं जहिड़े टाइम ॾियणु चाहींदा उहो ई असां ॼण उन्हनि जे हथु माना यरगमाल थी वेंदासीं। पर हली हली आख़िर माना उहे बि मजबूर थी पिया ऐं माण्हुनि जेको आहे उन्हनि खे चयो त इहा फिरसुदा हिकिड़ी पुराणी जेको आहे दकियानूसी वारी सोच आहे ऐं मॉडर्न जदीद दौर जी तक़ाज़ा आहे त तव्हां उहे ॿिज जेके आहिनि उहे अडॉप्ट कयो ऐं उन ॿिज पोखियो ऐं उहे ॿिज जेके आहिनि उहे तव्हां खां अॻु खां वधीक फसल तव्हांखे ॾींदा। दोस्तो, हिन वक़्तु माना कई माण्हू जेके आहिनि इन नतीजे ते पहुता आहिनि त असां वाक़ई बि जेके आहिनि उहे ॿियनि मुल्कनि जूं शयूं अडॉप्ट कंदे कंदे माना ज़हनी तौर ते, जिस्मानी तौर ते, हर हवाले सां असां ॼण ॿियनि जा ग़ुलाम बणिजी विया आहियूं। नतीजे में जेको आहे असांजे मुल्क जी का बि क्रिएशन कोन्हे। हालांकि असांजे मुल्क में असांजे सिंध में ज़राअत खातो आहे, एग्रीकल्चर डिपार्टमेंट आहे ऐं ज़राई यूनिवर्सिटियूं आहिनि,
पर उते कंहिं बि क़िस्म जी का तहक़ीक़ नथी थिए। असांजा पंहिंजा के बि ॿिज कोन्हनि के। हिन वक़्तु जेको आहे हीउ ॿिज बि चाइना जो ॿिज आहे। कंपनी जेका आहे उहा ॿिज जेकॾहिं हितां मधई जी जो हिकिड़ो ज़मींदार आहे उहो चाइना जो ॿिज वठी करे पोखियो नओं ॿिज इहो शायदि माना जेको आहे उहो लॉन्च कयो वियो आहे। त उहो कंपनीअ जो जेको हिकिड़ी टीम आहे उहा हिन पंहिंजो जेको फ़सुल खे चेक करणु आया आहिनि ऐं चेक कनि पिया। त मुंहिंजी नज़र पइजी वई ऐं मां उन्हनि ताईं पहुतुमि ऐं उन्हनि खां वधीक हाल अहवाल वरितुमि जेको तव्हां इहो हाल अहवाल ॿुधो। वधीक नाज़रीन अवां जेको आहे तो पंहिंजे राय खां बि आगाह कंदा रहिजो त जेको असांजे मुल्क में या असांजो सिंध जो आबादगार जेको ॿाहिरां ॿिज ते डिपेंड करे थो उहो बहितरु आहे या उनखे पंहिंजा ॿिज क्रिएट करणु घुरिजनि ऐं पंहिंजनि ॿिजनि ते डिपेंड करणु घुरिजे। तव्हां त माना असां पंहिंजा ॿिज पाण ठाहियूं पाण पोखियूं ऐं असां ॿियनि मुल्कनि जा ऐं ॿियनि जेको आहे इलाइक़नि जा ग़ुलाम जीअं असां न रहूं। खैर नाज़रीन, मज़ीद ख़बरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।